हिकिड़ो टीवी का ज़हर किताब आहे उनमें वाक़ियो थो अचे त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे लाहौर जे पासे इफ्तारीअ जो टाइम मां धीअ खे चवे थी ओ धीअ हलिया मूंसां इफ्तारी तैयार कराए हलिया मूंसां मानी तैयार कराए धीअ थी चवे मां तोसां इफ्तारी तैयार न कराईंदी मां मानी तैयार न कराईंदी मां भाॼी तैयार न कराईंदी मुझे हिन वक्त पसंदीदा ड्रामो हलंदो मां वो ड्रामो ॾिसंदमि मां थी चवे धीअ खे धीअ भले इफ्तारी तैयार न कराए त न कराए भले मानी न पचड़ाए त न पचड़ाए भले भाॼी तैयार न कराए त न कराए पर खुदा जो ख़ौफ कर रमज़ान जो महीनो आहे इफ्तारी जो टाइम आहे भलारो महीनो आहे तोखे बि रोज़ो आहे तंहिंजे करे टीवी न हलाइजां मतां अल्लाह खे कावड़ चई मतां अल्लाह खे गुस्सो चई मतां अल्लाह खे जलाल चई तंहिंजे करे टीवी न हलाए धीअ नथी मुड़े अम्मा खां लिकी वञे कोठे ते मथे चढ़ी अंदरों कोठे के दरवाजे के बंद करे टीवी हलाए वही रही अम्मा इफ्तारी दी तैयार करे हाने आजान मिली अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अम्मा एकदम खार सां रोज़ो खोल अम्मा धीअ खे सॾु कया धीअ रोज़ो खोल आजान थी मिले पर छोकिरी हेठि हुई न अम्मा सम्झी वई दे मथे वई उनी टीवी ॾिसण लाइ अम्मा भॼदी आई मथे कोठे ते अजी दरवाजे के ज़ोर ॾे त दरवाज़ो बंदि लॻो पियो अंदरों टीवीअ जो आवाज़ अची रहियो आहे धीअ खे सॾजी करे ओ धीअ आज़ाद थी मिले रोज़ो खोल मां खारक खणी आहियां ओ धीअ आज़ाद थी मिले टीवी जो आवाज बंद कर पर छोकरी आवाज ही नथी दे जवाब ही नथी दे न टीवी जो आवाज बंद थे न छोकरी दरवाजो दी खोले न जी दी करे अम्मा वेचारी आखिर घणियूं करे करे थकी पई आखिर पाड़े वारनि खे सॾु कराई पाड़े वारा आया दरवाजो तोड़ियो शाद त छोकरी मुई पई आहे टीवी हली रही आहे हिकड़ी किरड़ी आहे जेका माईअ जे गिचीअ में चकोयूं पई आहे छोकरीअ जी गिचीअ में चकोयूं पई आहे वेठी रत जी जुज़ेज़ अजी सब परेशान थियो को वेझो ई न अचे आखिर पाड़े जे आलम खे वठी आया पाड़े जे आलम खे जो याद हिय जो हुन ॾिठो हाल हाल ॿुधे हिय जो तां टीवी न जे वेझो कयो टीवी वेझो कयं त हुन झंप ॾेई किरड़ी जे टीवीअ ते वेठी छोकिरीअ जी जान छॾई पर अञा छोकरी खजे नथी हाणे चऊं त कीअं या खजे छोकरी छोकरी जमी पई आहे उन आलम जो टीवीअ खे खणो पोइ छोकरीअ खे खणो हीअं जो टीवीअ खे खणो त पोइ छोकरी खजी आहे अल्लाह अकबर कबीरा इहा किरड़ी ऐं टीवी छोकरीअ सां गॾु आहे गुस्ल माल बि इहा टीवी ऐं किरड़ी छोकरीअ सां गॾु आहे जनाज़े नमाज़ माल बि इहा किरड़ी ऐं टीवी छोकरीअ सां गॾु आहे हाणे जनाज़े नमाज़ खां बाद में सभिनी जो दबलाईअ कयो हाणे टीवीअ खे परे कयो छोकरीअ खे ईअं पूरियो टीवीअ खे परे जो कयो त वरी साॻो अची किरड़ीअ झप खाई छोकरीअ जी नड़ीअ में चपोयो आहे वरी छोकरी ज़मीन में ॼमी वई आहे आख़िर आलम रोई वेठो कि अल्लाह न माई
जे खोन छोकरियो एडो रमजान जी बेकदरेज करे नाराज थिया हाने या टीवी भी गड पूरो त या छोकरी पूर्वी हाने या टीवी भी गड पूरो अल्लाह जाने बानी जाने ओ मुझा अजीज ओ मुझा दोस्त एडो रब कावड़ रमजान जो महीनो जेडो रहमत वारो महीनो जेडो अल्लाह जी बाज वारो महीनो जेडो अल्लाह जो करम वारो महीनो वरी गुनाह जे अल्लाह ओडो नाराज थींदो आ ओ मुझा अजीज मां तने दवाज़न में चवंदो रहंदो आ अल्लाह जो नालो रहीम बिया अल्लाह जो नालो करीम बिया अल्लाह जो नालो गफूर बिया अल्लाह जो नालो गफ्फार बिया पर याद रखो अल्लाह जो नालो क़हार भी है याद रखो अल्लाह जो नालो जब्बार भी है अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी है शदीदुल अज़ाब जो मालिक भी है अज़ाब अज़ीम जो मालिक भी है अज़ाब अज़ीम जो मालिक भी है इन्ना बत्शा रब्बिका लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्त ये करे तुझो अल्लाह की जात फमा युकल्लिबुका बाद बिद्दीन अलैहि सल्लल्लाहु बिअकमिल हाकिमीन अन्या वडे आवाज सा एडो रब कावड़ होदव रोजो रखी टीवी न हलाइजो अल्लाह जो वास्तो रमजान में टीवी जा सुच कढी पेटन में बुछलाइजो रमजान जे महीने में घरन में टच मोबाइल जेके भी अथव वठी खसे घर में वो बंद करे फिटी गयो पेटन में ऐं तां भी कोशिश कयो त ये टच मोबाइल रमजान में हुजन वही न हुजे न होगी बाज न बजेगी बांसुरी न ये मोबाइल टच होंदियूं न गलत प्रोग्राम हलाइंदो कोशिश की रमजान जे महीने में जेतरो थी सके नेकियूं नेकियूं कयो सवाब ही सवाब कयो सीजन वारो महीनो